सब हरामी। ये बता दीजिए आवाज मानी यार पीछे रह गए थे, फैसला मुख्तसर धरना कौन सा जारी रहेगा, कौन सा खत्म होगा? देखिए सिर्फ ये जो मेन कैंप पे ये बबरडू वाला ये वाला जारी रहेगा, बाकी सब धरने खत्म हो जाएंगे। उसमें भी हम फैसला करते हैं, हो सकता है वन साइड खोल। अच्छा, ये केनालों के अलावा क्या कॉर्पोरेट फार्मिंग में कल गवर्नमेंट ऑफ सिंध के लोग आएंगे, वो बैठेंगे, हमसे डायलॉग्स करेंगे। हमने एक कमेटी बनाई है, फिर उसके बाद इंशाल्लाह ताला। अच्छा, बाकी से जो कंपर्स जमाते आपके साथ थी, बाकी एसयूटी जो उनसे हमारे साथ हैं, जो भी हमारा डिसीजन होगा इंशाल्लाह ताला। हेलो क्या हाल है मेरी जान, ठीक ठाक हो, खैर खैरियत आए इन वक्त असां दरियो ख़त्म कयो आहे, रोड खुली हुआ, गाड़ियूं निकिरनि थियूं पंजाब जूं। वकीलनि जे हुकुम ते रोड खोलियो आहे संगत। मोयो बाईपास खोलियो वियो आहे, जेको तक़रीबन 11 ॾींहंनि खां बंदि हो। अॼु वकीलनि जे चवण ते धरणो ख़त्म कयो थी। एहतिजाज करे कंहिंखां घुरंदा आहियूं, हुकूमत खां, वक़्तु हुकूमत खां घुरंदा आहियूं। असां सारायूं था वकीलनि इनिशिएटिव वरितो आहे, हुननि असांखे सपोर्ट लाइ चयो। सिंधु दरिया बचायो कमेटी हुननि जे सपोर्ट में आहे, पर डिसीजन मेकिंग हुननि जे हथ मां। हू जेतिरी बि ज़रूरत कई अथनि उनजी सलाम, अॻिते फ़ैसिलो कहिड़ो था कनि असां हुननि, पर हुननि जिदोजहद खे सलाम आहे। ऐं हुनजा 2 ॿेली आहियूं। अॼु बि असीं 4 हिते वेठा आहियूं, त 4 असांजा उते वेठा आहिनि मरकज़ी अॻुवान। ऐं असांजी लॉयर्स फ्रंट सॼो हिन में आहे। असांजो कमु आहे एहतिजाज करणु, ऐं हिकिड़ा कम फेडरल गवर्नमेंट खे करणा आहिनि, प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान ऐं प्राइम मिनिस्टर खे करणा आहिनि, उहा कैनाल्स मुतालिक़। ॿियो फ़ैसिलो करिणो आहे सिंध गवर्नमेंट खे, उहा ज़मीनुनि जे बारे में, उनजो फेडरल गवर्नमेंट सां को वास्तो कोन्हे, उहा हिते ख़तमु करे। मुंहिंजे ख़्याल में ॿई गवर्नमेंट्स ई ख़तमु कंदियूं। असांजो कमु आहे मुतालबा, मुज़ाहिरा, पुरम सियासी जिदोजहद जो करणु। ऐं तव्हां ॾिठो आहे, असां शुरूअ खां वठी सिंधु दरिया बचायो तहरीक चयो त पुरम सियासी जिदोजहद कानून जे अंदरि कंदासूं। पोइ जॾहिं 6 महीना असांजी न ॿुधी, असां चयो त पुरम सियासी जिदोजहद कानून टोड़े कंदासूं। हाणे कानून टोड़ खां पोइ आवाज़ु कुझु मिड़ई ॿुधिजे पियो, पर असां पंहिंजी जिदोजहद आहे जेका पंहिंजे ज़मीनूं, पंहिंजूं मादनी वसीला, साहिल वसाइल, असांजा माना 4 नुक़्ता जेकॾहिं सम्झो, जेकॾहिं असांजा ॾिसंदव त असांजो 4 नुक़्ता दरिया, साहिल वसाइल ऐं ज़मीन, इहे आहिनि मुख़्तसिर तौर ते जेकॾहिं असांजी एजेंडा ते, जिन ते असीं जिदोजहद करियूं था। जेकॾहिं दरिया ते पाणीअ जा मामला अॼु बैकआउट करे ऐं वापसि था वठनि, साराईंदासूं, पर जे उन में बि को कंटेंट ॾिसूं, जे कंटेंट बहितर आहे, जेको सिधो उन में इफ्स एंड बट्स कोन्हे, त असां उन हिकिड़े मसइले खे सम्झंदासूं त हल थियो। जेकॾहिं ज़मीनूं ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जूं वापसि वठण जी यकीन, मतिलबु हिते त कमिटमेंट थींदी, पोइ त वरी उनजी कागज़ी कार्रवाई थींदी। जे उहा बि थिया ॾियारीनि, असीं सम्झूं पिया त ॿियो इहो नुक़्तो बि थी सघे थो। पर इहा असांजी जिदोजहद, मूं तव्हांखे 4 नुक़्ता ॿुधाया, दरिया, साहिल वसाइल, ज़मीन, इहो असांजो रहंदी ऐं पुरम रहंदी। पंहिंजे रियासत खां घुर कंदासूं ऐं चवंदासूं त सिंध पाकिस्तान जे फेडरेटिंग यूनिट जो हिसो आहे। उनजी ऑटोनॉमी या उनखे जेको खे लताड़े ऐं पंहिंजा करप्ट पॉलिटिशियन पसंदीदा विहारे ऐं जेको तव्हां फ़ैसिला था वठो, उनखे सिंध जे इज्तिमाही शऊर, इज्तिमाही लखें करोड़े माण्हुनि रद्द करे छॾियो आहे। हाणे तव्हां महिरबानी करे CCI या पार्लियामेंट या कैंगरू कोर्ट्स इन जे ख़िलाफ़ फ़ैसिला कंदासूं, असीं न मञींदासूं। अदम तशद्दुद जे बुनियाद ते तहरीक हलाईंदासूं। हुननि सम्झो त असीं थकिजी पवंदासूं। 8 महीननि में असीं थका कोन आहियूं, असां ताक़त वधी आहे।
सिंध जे माण्हुनि में ताक़त वधी आहे। उन करे असीं इनखे मुसलसल हलाईंदासूं ऐं पंहिंजे जदोजहद जे हासिलात लाइ। उन करे असां वटि इहो ई तरीक़ो आहे, तशद्दुद के असीं डिस्करेज कंदासीं। क्योंकि इन्होंने सौदा किया था इलेक्शंस में हुकूमत के एवज कि बलूचिस्तान और सिंध के साहिल वसाइल आपको देंगे। बलूचिस्तान की तो झगड़ा इतना हो गया है कि वो डिलीवर नहीं कर सकते। सिंध में कहा कि वो तो हमारी जेब में है, क्योंकि ये इलेक्टेबल्स उनके जेब में हैं जो उनके कोई सवालात नहीं करते। तो ये जब इनका पब्लिक ने फेल किया तो जिनसे एग्रीमेंट्स किए थे कंपनियों से, तो वो कहते हैं कि तुम करके दो। तो ये सिंध के टेम्परेचर को ठंडा करने के लिए मुनाफकाना मार्च थे, मुनाफकाना जलसे थे और धोखाधड़ी के थे। अगर वो फेयर होते तो मेरा ख्याल है कि सितंबर में जब अखबार में आया था, हमने डॉन में पढ़ा था, तो उस वक्त ही हमने नोटिस लिया था, तो उसी वक्त ही कर देते अगर उनको मालूम था। तो पहले तो चेयरमैन ने झूठ बोला कि मैं 26वीं आईनी तरमीम में गुम था, तो अबू ने सिग्नेचर कर दिए। तो 26वीं आईनी तरमीम कौन सी फखरिया पेशकश है? वो तो कोर्ट को, तो उन्होंने पानी का कबाड़ा किया और बेटे ने जो है आईनी कोर्ट्स की तबाही की। तो ये हमने इसको एक्सपोज किया है। तो ये अपनी फेस सेविंग के लिए कर रहे हैं, भले करते रहें जल्द से। अभी इतने किए हैं 2 महीने में, क्या हुआ है? लोगों ने सारे, मैं ये फिर बताता हूँ, आपसे आता हूँ, हुकूमत सिंध का वर्जन, प्रेसिडेंट का वर्जन, सिंध असेंबली का रेजोल्यूशन, उनके वकील की तिगड़मबाजी, जो उसके सेनेटर भी हैं, उन्होंने जालसाजी करके उसको रोकने की कोशिश की। नेशनल प्रोविंशियल असेंबली में जब रेजोल्यूशंस आई तो नून और पीपी ने किस तरह उनको किया। सेनेट में क्या हुआ, जब पेश की जमा की हुई थी शिबली की, तो उसकी पहले पीपल्स पार्टी निकल गई वॉकआउट करके, फिर PMLN के आधे लोग निकल गए, फिर कहा कि कोरम नहीं है। तो ये तो एक्सपोज हो चुके हैं। अब ये जलसे भले करें, लेकिन आप इनको थोड़ा साफ ही हैं, देखते रहें कि जलसों में क्या है। सखर के जलसों में आधे से ज़्यादा गवर्नमेंट एम्प्लॉइज को लेकर उस्तादों को पाबंद करके किया, और ये इस तरह करें तो गलत काम के लिए लोग इनको चाहते थे, अब नफरत करते हैं। क्या कहें? अब ये फैसला बबर लो 6-7 धरने हैं, मैं 5 से तो मैं भी होके आया हूँ 2 दिन में, सिर्फ कराची वाले भी नहीं गए हूँ। तो इनका फैसला वो ऑल सिंध लॉयर्स एक्शन कमेटी के पास है। दे हैव टू डिसाइड कि धरना ख़त्म करना है नहीं करना। मैंने आपको बता दी, सिंधु दरिया बचाओ तहरीक अपने हमने फैसला किया था कि ये हमारे 2 इशूज़ हैं और इन पे हमारी तहरीक चलती रहेगी। और दूसरा, हमने उसका इजलास, कल मैंने सिंध यूनाइटेड पार्टी का इजलास बुलाया है सुबह को जामशोरों में, और 30 तारीख को सिंधु दरिया बचाओ तहरीक का इजलास बुलाया है कराची में, वो भी मेरे पास होगा। तो हम जो फैसला आएगा उसको पढ़ने के बाद अपनी राय देंगे। उन्हनि सां प्यार सां पेश अचनि। ऐं पब्लिक खे बि गुज़ारिश कंदुसि जेको असांजो जवाब आहे, जंहिंमें हिन जोश ऐं बलबलो नज़र अचे पियो, भई छा तकलीफ़ आई आहे। जो काज आहे कि ख़ासि पार्टी जो जलसो कोन्हे, कि हुकुमरान पार्टी जो जलसो कोन्हे जो कुर्सी ख़ाली हुजे। हिते कहिड़ी जाइ घुराए, महिरबानी भाइयों करे, महिरबानी करे जेके ज़मीन उन्हनि ॾिनियूं आहिनि उहे बि कैंसिल कराइणी पवंदियूं हिननि खे। उहे ज़मीनूं सभु मुरादरी हमारे ऊपर
सचो ये सिंध करे खुदा की कसम मैं जो पुलिस और डंडन तैयार किया ऐसा भी डंडा बरदार तैयार करे बिठा हो खातिर और बिना पुलिस या ग्रुप में मार कर करेंगे ऐसा तैयार हूं अभी तो सजा लाशा नहीं करता ऐसा है लोकल पुलिस के चाहता तो तार बने होता है हम नहीं वक्त लायू एसपी जा है पंहिंजे मोबाइल में छा यादि कंदो हलायो 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 मोबाइल जो लाइटूं हलायो अॼु जो हे अज़ीम शान तारीख़ साज़ ऐं फ़क़ीदुल मिसाल धरणो हे अॼु ॾेखारणो आहे दुनिया खे शाबाश हे ग्राउंड में जेका बि आयो मोबाइल जूं लाइटूं हलायो माशाअल्लाह ड्रोन हाणे उड़ायो मोबाइल जूं लाइटूं चुंगा बस स्टैंड ते कमिश्नर धरणो हयो आहे जिते अथॉरिटी आहे त कैनालनि ख़िलाफ़ पटवा कमिश्नर ब्लॉक कयो आहे जिते ईंदड़ वेंदड़ गाॾियूं जेके बंदि कयूं वियूं आहिनि पनवा जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि जिते कमिश्नर इंटरचेंज मोटरवे ईंदड़ रस्तो बंदि कयो वियो आहे Samura